सिंध जियां कंबर में भी सिंध टीवी न्यूज़ जे स्लोगन मज़हबी भाईचारो असांजी सकाफ़त सिंधू दरिया असांजी मईशत जे सिरे हेठि सकाफ़ती ॾियारो ईद वांगुरु मल्हायो वियो। शहर जे मुख़्तलिफ़ मॉलनि मां शहरी नवां वेस वॻा पहिरे टोपी अजरक पटका पाए रैलियुनि जी सूरत में क्रिकेट ग्राउंड ते पहुता, जॾहिं त शहरनि सां गॾु शहर जे मुख़्तलिफ़ यूनियननि यूथ फोरम, वतन दोस्त मज़दूर फेडरेशन, दर्जी यूनियन, वाड़ा यूनियन ऐं शहर जे सियासी समाजी धुरियुनि तरफ़ां मुख़्तलिफ़ मॉलनि मां रैलियूं कढी जेकी क्रिकेट ग्राउंड वटि अची मुख्य रैली में शामिल थी वियूं, जिथे ख़ुशीअ मंझां सिंधी गीतनि ते झुमरियूं हणंदे सिंध सां मोहबत जो इज़हार कंदे सिंधू ते धाड़ा नामंज़ूर जा नारा हणंदे क्रिकेट ग्राउंड खां शानदार रैली जी सूरत में शहर जी मुख़्तलिफ़ रोड रस्तनि तां थींदे भुटे चौक ते पहुता, जिथे रैली में मौजूद अॻवाननि ख़िताब कंदे चयो त सिंध कलंदर लाल शहबाज़, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, सचल सरमस्त समेत ओलियान ऐं सूफ़िन जी धरती आहे, जंहिं हमेशह मोहबत ऐं अमुन जो पैगाम ॾिनो आहे। सिंध हमेशह मज़हबी भाईचारे खे अवलियत ॾींदे इंतिहा पसंदी खे रद्द कयो आहे ऐं सिंधू दरियाउ असांजी मईशत ऐं रीढ़ जी हॾी आहे, जंहिं ते 6 नवां किनाल ठाहे सिंध खे सुकाए बंजर बणाइण जी साज़िश कई पई वञे, जेका साज़िश कॾहिं बि बर्दाश्त न कई वेंदी। अगरि इहो कैनालनि वारो गैर क़ानूनी मनसूबो रद्द न कयो वियो त असीं मज़म्मत सां गॾु मज़ाहमत बि कंदासीं। कैमरा टीम सां गॾु मोहम्मद साले बुलेदी, सिंध टीवी न्यूज़ कंबर।